हारी वेलफेयर एसोसिएशन पारां बहिराणे जे औरतुनि बाबति आलमी ॾियार जे हवाले सां हैदराबाद प्रेस क्लब में सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अॻुवाणनि पुनल सारियो, ज़ुल्फ़कार शाह, हाई अॻुवाण ताज मरी, अकरम खासकेली, जावेद सोज़ालाई, रूबीना चांडियो ऐं ॿियनि चयो त सिंध में देहात की औरतों को हम वो हकूक़ नहीं दे रहे, लेकिन हम फिर बात करते हैं कि हम तरक्की पर जा रहे हैं या हम तरक्की कर रहे हैं या हम दुनिया के साथ मुकाबला क्यों नहीं कर रहे। हम खुद अपने इर्द गिर्द देखें कि हम कितनी हम ये सहूलतें दे रहे हैं देहात की औरतों को। असीं हिन कॉन्फ्रेंस जे मुनासिबत सां हिन मौक़े ते इहो मुतालबो कंदासीं त उहे बहिराड़ियुनि में रहंदड़ औरतुनि जे ख़ुशहालीअ जे लाइ, तरक़ीअ जे लाइ क़ानून साज़ी कई वञे ऐं मौजूदा जेके क़ानून आहिनि उन्हनि ते तकिड़ो अमल दरामद करायो वञे त जीअं बहिराड़ी में रहंदड़ औरतूं बि दुनिया जे औरतुनि वांगुरु पंहिंजा बुनियादी हक़ जेके आहिनि उहे माणे सघनि। अॼु हारियुनि जो जॾहिं त आलमी ॾींहुं आहे, हारियुनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं आहे, उन आलमी ॾींहं ते हारी ऐं हारियाणियूं हिते हैदराबाद प्रेस क्लब में गॾु थियूं आहिनि ऐं असीं घुर था कयूं त सिंध टेनेंसी एक्ट में तरमीमूं कयूं वञनि ऐं उन सां गॾोगॾु वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट जेको आहे उहो हारियुनि जे अझे जो बंदोबस्तु करे। जेका ॿाराड़ी जी जेका सॼी समाजी ज़िंदगी आहे या जेका बि घरेलू ज़िंदगी आहे उहो सॼो कमु जेको आहे उहो औरत थी करे, पर बदकिस्मती सां थींदो ईअं आहे जो एॾो सॼो जेको उनजो जेको कमकार आहे उनजो उनखे को मुआवज़ो कोन थो मिले, उहो किथे बि ॻणिजे नथो। हिननि मुतालबो कयो त हारियुनि ऐं हारी औरतुनि खे मुस्तक़बिल मज़दूर जी हैसियत ॾेई उन्हनि खे सिहत, तालीम ऐं इंश्योरेंस जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।